मलाल नहीं। वो दे तो शुक्र उसका, न दे तो मलाल नहीं। मेरे सतगुरु के फैसले कमाल हैं, उन फैसलों पर कभी सवाल नहीं। वो जेको भी कंदा मुंहिंजे लाइ सभिनीनि खां सुठे में सुठो कंदा। जॾहिं नंढो ॿार हूंदो आहे न 5-8 साल जो, माता पिता जे गोद में वेहंदो आहे त उन ॿार खे कॾहिं चिंता न थींदी आहे, कंहिं बि ॻाल्हि जी टेंशन न थींदी आहे। छो जो उन 5 साल जे ॿार खे बि एतिरो भरोसो हूंदो आहे कि मां जंहिंजी गोद में वेठो आहियां उहो पाण ई संभाले वठंदो, मूंखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। तीअं सतगुरनि जा प्यारा बि जेके हूंदा आहिनि, प्रभु जा प्यारा बि जेके हूंदा आहिनि, उहे परमात्मा जी सतगुरनि जी गोद में हूंदा आहिनि। उन्हनि खे बि चिंता करण जी ज़रूरत न आहे। परमात्मा उन्हनि जे लाइ सभिनीनि खां सुठे में सुठो ई कंदा। बसि असांखे धीरज रखिणो आहे भाई, है न। कुझु कम थोरो जल्दी थी वेंदा आहिनि, कुझु में थोरो समय लॻंदो आहे, कई कम न बि थींदा आहिनि, सभिनीनि में भलाई आहे। चओ हरे राम, सभिनीनि में भलाई आहे, है न। कंहिंखे ॾाढो जल्दी खपंदो आहे, पर थोरो धीरज रखो। वो सतगुरु वेठा आहिनि, जय बाबा साहिब जन वेठा आहिनि, वो ज़रूरु भंडार भरपूर कंदा। बसि थोरो इंतज़ार कयो भाई। चओ हरे राम, थोरो इंतज़ार करिणो आहे। वो कृपा ज़रूर कंदा आहिनि, पंहिंजनि प्यारनि ते दया ज़रूर कंदा आहिनि भाई। बसि असांखे सेवा करणी आहे, प्रेम सां, भाव सां। हिकिड़ा संत थिया अथव दरवेश, जंहिंजी वाणी साहिब श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज में भी लिखियल अथव। फरीद, शेख फरीद, तव्हां नालो ॿुधियो आहे, है न। शेख फरीद, उहे मुसलमान दरवेश थिया आहिनि, पर उहे भगवान जा भक्त थिया आहिनि। चओ हरि राम। खूब उन्हनि बंदगी कई, खूब भक्ति कई, कि उन्हनि जी वाणी गुरु ग्रंथ साहिब महाराज में भी लिखियल अथव भाई। उन्हनि जे जीवन जी मां तव्हांखे हिकिड़ी छोटी सी घटना ॿुधायां। जॾहिं फरीद जी 12 साल जा हुया न, लॻभॻि 12 साल जा, त उहे पंहिंजे गुरु दर खे वञी करे सेवा कंदा। उन्हनि जी माता गुरु दर सां जोड़े छॾियो कि वन, हे तुंहिंजा गुरु अथई, दीक्षा वठी ॾिनी ऐं भजन कीर्तन सेखारियो ऐं सेवा सेखारी। 12 साल जी उमिरि में वन, तूं भजन कर, हाणे तूं सेवा कर, संसार में वधीक ध्यानु न ॾे, तूं केवल भजन कर। तो फरीद जी 12 साल जा हुया ऐं भजन कंदा, वञी करे गुरु दर जी सेवा कंदा। उन्हनि जे गुरु जी उन्हनि खे हिकिड़ी सेवा ॾिनी। फरीद हेॾे आ, जी गुरु जी, हिकिड़ी सेवा तोखे ॾियूं था, रोज़ उहा ई सेवा तोखे करणी आहे। जी गुरु जी आज्ञा कयो, तूं रोज़ नदीअ मां बाल्टी भरे जल खणी ईंदो कर। ॿुधो था भाई ध्यान सां, रोज़ बाल्टी भरे जल नदीअ मां खणी ईंदो कर ऐं मूंखे स्नान कराईंदो कर। इहा सेवा गुरुनि ॾिनी फरीद खे। ठीकु आहे साईं, हाणे रोज़ उहो वञे नदीअ मां जल भरे अचे, अची करे गुरु जी जे मथां जल विझे, धीरे धीरे गुरु जी खे स्नान कराए। काफ़ी साल उन इहा सेवा कई। हिकु बार जी ॻाल्हि, थधि जो समय हुयो भाई, ॾाढी उते थधि पवंदी, थधो थधो जल भरे आया नदीअ मां। फरीद जी वीचार कयो, भाई पाणी ॾाढो थधो आहे, गरम करणो पवंदो, पहिरियों कुनकुनो त करणो ई पवंदो। बाहि ॿारहं तो लकड़ियूं ॻोल्हण विया त आश्रम में लकड़ियूं न मिलियूं। ॿाहिरि निकिता, हिकु ॿिनि पड़ोसियुनि खां पुछियो, तव्हां वटि लकड़ियूं आहिनि? चयो कंहिं वटि कोन्हे भाई। चओ हरि राम। अरे गुरु जी अचण वारा हूंदा, उन्हनि खे स्नान कराइणो आहे, लकड़ियूं कोन्हनि, पाणी गरम कीअं थींदो? 2-3 ॿियनि खां पुछियूं, भाई तव्हां वटि लकड़ियूं आहिनि? चयो कोन्हे। चओ हरि राम। ॾाढो ॻोल्हियूं, हिकिड़ो दरवाजो खटखटायूं, हिकिड़ी स्त्री कोई, हिकिड़ी माता कोई ॿाहिरि आई। उनखां पुछियूं, अम्मा तो वटि लकड़ियूं आहिनि? चयो हा, मूं वटि लकड़ियूं आहिनि, मूंखे ॾींदीअ गुरुअ जी सेवा जे लाइ? उहो घर हुयो वैश्या जो। कंहिंजो घर हुयो? गणिका जो। उन चयो हा, मूं वटि ॾाढी लकड़ियूं पयूं आहिनि। घणी खपई? चई मूंखे थोड़ियूं लकड़ियूं खपनि, बाहि ॿारणी आहे, जल गरम करणो आहे। तो वैश्या मजाक कई। उन चयो तोखे जेतिरी लकड़ियूं खपनि तूं खणी वञ, पर बदले में मूंखे छा मिलंदो? चओ हरे राम। जे अगर बदले में तू कुछ ॾींदे त मां तोखे लकड़ियूं ॾींदमि। 12 साल जो फरीद हथ जोड़े चए तो, मैया अम्मा तोखे जेको खपे अगर मां ॾियण लायक आहियां त तोखे ज़रूर ॾींदुमि, गुरु तोखे छा खपे? त मजाक में उन वैश्या चयो, अरे तुंहिंजी अखियूं त ॾाढियूं बढ़िया थी लॻनि, ॾाढी सुंदर थी लॻनि, हिकिड़ी अख ॾे। चओ हरे राम। हिकिड़ी अख मूंखे ॾे, बदले में जेतिरी लकड़ियूं खपई तूं खणी वञ।
फरीद साहब एक बार भी विचार न कयो, उते कोई नोकीलो पत्थर पयो, उन्हनि खयो, अख कढी करे उनखे ॾिनी आहे उन्हनि। ये सच्ची घटना। चओ हरे राम। अख कढी करे उन्हनि ॾिनी, हो घबराइजी वई, चई अरे मां त मजाक पई कयां भाई, हिन त ॿार सही में अख ॾेई छॾी पंहिंजी। ॾाढो घबराइण लगी, वही तुरंत पट्टी करे आई, अखियुनि ते पट्टी ॿधई, दवा लॻाई उनजी, चई अरे मूंखे माफ़ कर भाई, तोखे जेतिरी लकड़ियूं खपनि तूं खणी वञ, पर जल्दी ता वञ, न त मूं ते कोई न कोई इल्ज़ाम लगी वेंदो। नंढो बालक फरीद मुस्कुराईंदे मुस्कुराईंदे वो लकड़ियूं खणी आयो, चई तूं चिंता न कर, तोखे कोई इल्ज़ाम न लॻंदो। आया उन्हनि बाहि ॿारी, जल गरम कयो, गुरुजी आया, गुरुजी अची करे वेही रहिया, पानी विझण लगा फरीद साहब, तो गुरुजी जो ध्यान वयो, चई अरे अख ते पट्टी छो ॿधी अथई भाई? पुट फरीदा, अख ते तू पट्टी छो ॿधी आहे? फरीद साहब चयो गुरुजी कुछ ना बस ईअं ई। अरे ॿुधाए न पुट, अख ते पट्टी, कुछ चोट लगी, कुछ लॻो आहे? चयो न न गुरुजी, अख आई आहे, सिंधी में छा चवंदा आहियूं, आनड़ी चवंदा आहियूं न भाई। गुरुजी कुछ न, बस अख आई आहे, आनड़ी निकती आहे। गुरुजी समझिया न, कूड़ तो ॻाल्हाए। चओ हरे राम। गुरुजी अखियूं बंदि कयूं, ध्यान कयो तो ॾिठो, अरे बाप रे, हे थोड़ी सी लकड़ियुनि जे लाइ हे त पंहिंजी अख ॾेई आयो आहे। ओहो। वरी पुछियो, फरीदा छा तो चए, अख में छा थियो आहे? चई गुरुजी कुछ न थियो आहे, अख आई आहे। चई अच्छा, अख आई आहे त पट्टी खोले ॾेखार। चए न न गुरुजी छॾियो। हाणे गुरुजी जिद था कनि, चवनि था अरे ॿुधाए न भाई, पट्टी खोले ॾेखार। चए न गुरुजी छॾियो। हाणे गुरुजी चवनि था अरे असां बि चऊं था, अख आई अथई पट्टी खोले ॾेखार, अख आई अथई पट्टी खोले ॾेखार। जॾहिं 2 दफ़ा 3 दफ़ा जिद कई त फरीद साहब आख़िर वो पट्टी खोली, धीरे धीरे जीअं पट्टी लाथी हटाई त गुरुजी जा वचन सत्य, उहा अख उनजी वापसि अची वई। चओ हरे राम। ये सच्ची घटना उन्हनि जे जीवन जी। फरीद ॾिसी हैरान, और गुरुजी मुस्कुराइनि पिया। गुरुदेव चवनि पिया ॾिस तोखे चऊं त पिया भाई, अख आई आहे, पट्टी हटाए, हाँ पट्टी खोले ॾेखार। चरणनि ते किरी पियो। इहो उन्हनि पहिरियों चमत्कार पंहिंजे गुरुनि जो ॾिठो। उन खां पोइ श्रद्धा अञा मजबूत थी वई भाई। चओ हरे राम। त बस धीरज रखणो आहे, प्रेम करणो आहे, पोइ इहे चमत्कार त ईअं ई थींदा आहिनि भाई। झोलियूं त ईअं ई भरिजी वेंदियूं आहिनि, भंडार ईअं ई भरपूर थी वेंदा आहिनि, सतगुरु वेठा आहिनि त। चओ हरे राम, हा न। बस धीरज रखणो आहे। छो जो जय बाबा साहेब जन ॾिसो भाई, भक्तन चयो आहे, वो ना गिन के देता है न तोल के देता है। हाँ, वो ना गिन के देता है ना तोल के देता है। मेरे सतगुरु, मेरे प्रभु जय बाबा जी, आप जब भी देते हो, वो ना गिन के देता है न तोल के देता है, वो जब भी देता है दिल खोल के देता है। चओ हरे राम। वो जॾहिं बि ॾींदा आहिनि, दिल खोले ॾींदा आहिनि पंहिंजे प्यारनि खे, जंहिंमें असांजी भलाई हुजे भाई। चओ राम, हरे राम। अचो भाई, ॾाढो सुंदर भाव, ई मेजर ई। ये ॾाढो सुंदर भजन तो ध्यान सां ॿुधजो। इहो जय बाबा साहिब जन जे चरणनि में भजन असां ॻायूं था। हिन दिल जी धड़कन में, हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ। हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ। गायो। दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ। मुंहिंजी हर हिक नस नस में जय बाबा रहंदो आ। मुंहिंजी हर हिक नस नस में जय बाबा रहंदो आ। हाल हो थी वियो आ, सपननि में साईं ईंदो आ। इन दिल जी धड़कन
कन में जय बाबा रह दो गायो। हिन दिल जी धड़कन में जय बाबा रह दो भागन वारा आयूं असां अहिड़ो असांखे साईं मिलियो चओ भागन वारा आयूं असां अहिड़ो असांखे साईं मिलियो अरे दीवाना जंहिंजा आयूं असां अहिड़ो असांखे प्यार मिलियो दीवाना तेजा आयूं असां अहिड़ो असांखे प्यार मिलियो ॾिसंदे दुखड़ा दूर थिया साईं जॾहिं खिलंदो आ ॾिसंदे दुखड़ा दूर थिया साईं जॾहिं खिलंदो आ हाल इहो थी वियो आ सपननि में साईं ईंदो आ हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ जीवन असांजो बणिजी वियो बाबल जो जॾहिं नाम मिलियो जीवन असांजो बणिजी वियो बाबल जो जॾहिं नाम मिलियो लायक जंहिंजे न आहियां मां बाबल मूंखे पंहिंजो कयो लायक जंहिंजे न आहियां मां बाबल मूंखे पंहिंजो कयो औखीअ वेले साईं जो हथड़ो मूं ते रहंदो आ चओ औखीअ वेले साईं जो हथड़ो मूं ते रहंदो हाल इहो थी वियो आ सपननि में साईं ईंदो आ हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ मुंहिंजी हर हिक नस नस में जय बाबा रहंदो आ मुंहिंजी हर हिक नस नस में जय बाबा गायो गायो रहंदो आ हा हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ हिन दिल जी धड़कन में जय बाबा रहंदो आ बोलो जय बाबा साहिब की जय सतगुरुदेव भगवान की जय प्यार सां चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हा बस हर पल याद हुजे भाई सतगुरनि जी प्रभु जी है न ॾिसो संसार खे अगर ॾिसणो आहे न त अखियूं खोलणियूं पवंदियूं आहिनि ठीक है ध्यान दीजो अगर संसार को देखना है तो आंखें खोलनी पड़ती है पर सतगुरु के दर्शन ऐसे हैं जो आप आंख खोल के भी कर सकते हो और आंख बंद करके भी कर सकते हो चौ हरि राम
एड़ा पावन दर्शन है। बल्कि कोई अखियूं बंद करे, नेण बंद करे और ध्यान करे पंहिंजे प्रीतम जो, पंहिंजे सतगुरु जो, तो आहा अलग ही आनंद आ। चौ हरे राम, अलग ही आनंद आ भाई। कोई करे तो ॾिसे, एड़ी शक्ति आ। ॾिसो हिन भजन में तव्हां हिकिड़ी पंक्ति अगर ध्यान ॾिनी हूंदी तो वो तव्हां श्रवण कयो हूंदो कि ॾिसंदे दुखड़ा दूर थी विया साईं जॾहिं खिलंदो आ। कई संगत पंहिंजे सतगुरुअ वटि वेंदी आहे पंहिंजा दुखड़ा ॿुधाइण, पर ख़बर अथव कई संगत जा असां अनुभव ॿुधाइनि कि अरे असां वटि ॾाढी चिंता, ॾाढी टेंशन, ॾाढा दुख हुया, असां पंहिंजे गुरुअ जे दर ते वियासीं, बसि गुरुअ जे साम्हूं वेठासीं ऐं उन्हनि असांखे ॾिठो, असांखे यादि बि न रहियो कि कहिड़े दुख जे कारण असां उन्हनि खे ॿुधाइण वियासीं। अहिड़ा कई संगत अनुभव ॿुधाया आहिनि। बसि उहे असांखे ॾिसनि था, ॾिसी मुस्कुराइनि था, असां पंहिंजा दुख ईअं ई भुलिजी था वञूं। चओ हरे राम, सही, ये सच्ची ॻाल्हियूं। ऐं संतनि वटि त हर समस्या जो हल हूंदो आहे भाई। हिकु बार हिकिड़ो माण्हू जंहिंजो रोज झगड़ो थींदो पंहिंजे पड़ोसीअ सां, रोज झगड़ो थींदो, आए दिन बहस थींदी, आए दिन झगड़ा थी वेंदा। हिकिड़ी ॾाढो परेशान आयो हिकिड़े संतनि वटि, चई बाबा मांखे ॾाढो गुस्सो ईंदो आहे, मुंहिंजो पड़ोसी ज़बरदस्ती मूंसां झगड़ा कंदो आहे, केॾी महिल त एॾो विढ़ंदो आहे, मुंहिंजो मन थींदो आहे वञी मां मारे छॾियांसि। तव्हां ॿुधायो मां छा कयां? कुझु कयो साईं, या उनखे सम्झायो कि रोज मूंसां झगड़ा न करे, ज़बरदस्ती झगड़ा थो करे, बेफालतू जा, कोई कारण बि न हूंदो आहे तॾहिं बि झगड़ा कंदो आहे। त संत त हाणे मौजी हूंदा आहिनि, उन्हनि 2 मिंट अखियूं बंदि कयूं, मुस्कुराइण लॻा, चयूं अरे भाई उन सां झगड़ा न कंदो कर, उन सां झगड़ा न कंदो कर, 6 महीननि में मरी वेंदे। चओ हरे राम, छा चयो? 6 महीननि में मरी वेंदो भाई, गुज़ारे वेंदो। चई बाबा ये छा था चओ? चयो हा भाई सही था चओ, 6 महीननि में मरी वेंदो। हाणे उन वीचारे जो चुप थी वियो, प्रणाम करे ॿाहिरि निकितो। हाणे हुनजे मन में यही ॻाल्हियूं हलनि कि संतनि चयो आहे 6 महीननि में हली वेंदो, 6 महीननि में हली वेंदो, 6 महीननि में हली वेंदो, मरी वेंदो। भाई वीचारो घर वापसि अचे पियो, ओॾी महिल वरी पड़ोसी बीठो ई हुयो, उहो झगड़ो करण जे लाइ। चओ हरे राम, उहो बीठो ई हुयो, इंतजार में हुयो, वरी आयो साम्हूं खां झगड़ो करण जे लाइ। हुनजो पड़ोसी घटि वधि ॻाल्हाइण लॻो, अॼु हिन चयो छॾेसि यार, झगड़ो नथो कयां। छो जो संत जी ॻाल्हि यादि हुई कि 6 महीननि में ए वीचारो धणी हली वेंदो, छॾेसि यार, अॼु झगड़ो नथो कयां। ॿियो ॾींहुं थियो, वरी उहो पड़ोसी झगड़ो करण जे लाइ आयो, बहसबाजी करण जे लाइ आयो, फालतू तू में करण जे लाइ आयो, वधीक हुन बि जवाब न ॾिनो। हुन चयो छॾेसि यार, नथो कयांसि झगड़ो, वीचारो 6 महीननि जो महिमान आहे। चओ हरे राम, खुशी खुशी 6 महीना निकिरी वञनि, ठीकु आहे, हाणे झगड़ा वगड़ा बंदि था कयूं। 2-3 ॾींहं ई थियो, साम्हूं वारो जवाब न पियो ॾे, त पड़ोसी बि चुप थी वियो। उन बि चयो छॾेसि यार, हिनखे वीचारे खे हाणे फ़र्क़ु ई नथो पए। हो बि बहस हुन बंदि करे छॾी। हफ़्तो 10 ॾींहं गुज़रिया त पाण में दोस्ती थी वञे। हा, पाण में ॻाल्हाइण लॻा, रोज जेके झगड़ा कंदा हाणे ॻाल्हाइण लॻा, दोस्ती यारी थी वई, बढ़िया घुमण लॻा, राति जो बिस्कॉफ शेक वेक बि पीअण विया। चओ हरे राम, हा मौज अचे उन्हनि खे, बढ़िया दोस्ती यारी थी वई, गुजरंदा विया ॾींहं, गुजरंदा विया, 5 महीना गुजरिया, 6 महीना गुजरी विया, 7 महीनो गुजरी वियो। हो वीचारो हैरान थी, संत त चयो हे गुज़ारे वेंदो, हे त जीरो जागंदो भूत वेठो आहे हिते। 7 महीना जॾहिं पूरा थिया, वापसि आयो संतनि वटि, चई बाबा तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा आहियो? चई छो भाई, मां छा चयो? मां कॾहिं कूड़ ॻाल्हायो? चई तव्हां मूंखे 7 महीना पहिरियों चयो हे धणी 6 महीननि में हली वेंदो, हाणे 7 महीना पूरा थिया आहिनि, हे त वेठो आहे। चई यादि कर मां तोखे छा चयो? चई तव्हां ईअं ई त चयो 6 महीना बि मरी वेंदो। त मां ईअं थोड़ी चयो मैं 6 महीननि में तुंहिंजो पड़ोसी मरी वेंदो। मतलब चई मां त चवें पियो 6 महीननि में तुंहिंजो क्रोध, तुंहिंजो गुस्सो मरी वेंदो। चओ हरे राम। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, 6 महीननि में तूं गुस्सो कयो आहे? चई न बाबा, मां गुस्सो कयो ई न आहे। हाँ, मूंखे त दया पई अचे हुनजे मथां, बार बार इहो सोचे कि 6 महीननि जो महिमान हली वेंदो, मां गुस्सो कयो ई कोन्हे। संत खिलण लॻा, चई पोइ मां सत्य ई त चयो, मरी वेंदो। छा? तुंहिंजो गुस्सो, तुंहिंजो क्रोध, जेको सभिनीनि खां वॾो दुश्मन आहे। असांखे छा लॻंदो आहे, हे मुंहिंजो वॾो दुश्मन आहे, न हे हुन खां वॾो दुश्मन आहे। अरे पंहिंजे अंदर ई जेके विकार वेठा आहिनि, उहे त वॾा दुश्मन आहिनि। चओ हरे राम। पहिरियों उन्हनि सां त लड़ाई कयूं, पहिरियों उन्हनि खां त जीते वञूं भाई। छो चवंदा आहिनि मन जीते जग जीत।
छाजे लाइ चयो वियो आहे? पहिरियों वॾी लड़ाई त पंहिंजे अंदर ई आहे। चओ जय श्री कृष्ण, जय सच्चिदानंद। ॾिसो सभु नथा चओ, चओ न भाई। हाँ, तव्हां एॾी संगत वेठा आहियो, एॾे उमंग में चओ, रामनगर थोड़ी हिलण लॻे ईअं। चओ जय सच्चिदानंद, जय जय सच्चिदानंद, जय श्री कृष्ण। ॿई हथ मथे करे चओ राधे राधे, राधे राधे, राधे राधे। हाँ, तो ये संतन वट हर समस्या जो हल हूंदो अथव भाई, हर समस्या जो। हिकिड़ी कथा असां पढ़ी से स्वामी शांति प्रकाश महाराज जन जी कथाउनि जी किताब में। चओ हरि राम। वो कथा असांखे हिन महिल यादि थी अचे, ॾाढी सुंदर घटना। ये घटना शायद असां जॾहिं ग्वालियर निजधाम वियासीं उते ॿुधाईसीं। चओ हरि राम। हिकु बार हिकिड़ा संत हिकु नगर में आया, उन्हनि उते सत्संग कीर्तन कयो, संगत खे खूब आनंद आयो। संगत मिलण आई तो कोई मिठाई रखे संतन जे अॻियां, कोई प्रसाद रखे, कोई पाखर रखे, कोई पैसा रखे, कुछ कुछ न कुछ सब ॾेई पिया वञनि संतन के। ऐं अहिड़ा अलमस्त संत हुया, उहे सभु बाटे पिया छॾनि, पाण वटि कुछ भी न पिया रखनि। जेको आयो कंहिं ग़रीब खे ॾिनो, जेको आयो संगत खे ॾिनो, जेको आयो सेवादारनि खे ॾेई छॾियो, पाण वटि कुछ न पिया रखनि। हिकिड़ो नौजवान हुयो उते वेठो हुयो, उन ॾिठो, चई त संत बढ़िया आहिनि, पाण वटि कुछ रखनि ई नथा, जेके अगल बगल में बीठा अथनि उन्हनि खे लुटाए था छॾनि। हे त बढ़िया आहे भाई, ॾाढो सुठो आहे। जेकर मां बि इन्हनि संतनि जो संग कयां त रोज़ मूंखे बि कुछ न कुछ मिलंदो। चओ हरि राम। हाँ, रोज़ कुछ न कुछ आइटम मिलंदा या पैसा मिलंदा। हिकु ॾींहुं लालच में आयो संतन वटि, चई बाबा मूंखे पाण सां गॾु रखो, मां तव्हां सां गॾु सेवा कंदुमि, तव्हांजी सेवा कंदुमि। संतन चयो बढ़िया आहे, सुठो आहे भाई। काथे रहंदो आहे? चई साईं सूरत में रहंदो आहियां। चओ हरि राम। हल भैया तूं सेवा कजां, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। यात्रा ते हलंदी असां सां गॾु? चयो हा साईं, 3 ॾींहंनि लाइ ॿाहिरि था वञूं, सुभाणे हल जां गॾु। ठीकु आहे। पंहिंजे माता पिता खां वञी आज्ञा वरितईं, चई मां संतन सां गॾु वञा। उनजी माता ॾाढो ख़ुशि थी, चई अरे वाह ॾाढो सुठो, वो संत त ॾाढा पहुतल अथई, वञ वञ उन्हनि सां गॾु वञ, ऐं ॿुध चङी तरह सेवा कजां। जी अम्मा। और संतन वटि अनमोल खजाना हूंदा अथई। माता थी सम्झायो न, माता भक्ति वारी हुई। संतन वटि अनमोल खजाना हूंदा अथई, संतन खां लूटे अचजां, यानी फ़ाइदो खणी अचजां संतन जो। ऐं मनी मनो ख़ुशि थी, चई अम्मा हिन लाइ त वञा थो। हाँ, उन्हनि वटि खूब माल पाणी आहे, मूंखे ख़बर आहे, उहो लूटण ई त वञा थो। लालच में आयो उहो। उनजी अम्मा तैयारी करे ॾिनी, बैग वैग ठाहे ॾिनी, रोटी बि ठाहे ॾिनी, रस्ते जे लाइ खण, हे 3 फुल्का अथई, भाॼी अथई, तूं बि खाइजां, संतन खे बि खाराइजां। ठीकु आहे अम्मा। सफ़र शुरू थियो, हिकु जॻह ते बीठा, संतन चयो भाई बुख लॻी आहे प्यारा, हिकु कमु कर, मां सनानु करे अचां थो, तूं भोजन पाए। जी साईं। संत नदीअ में सनानु करण विया, भोजन पाइण लॻो। घणा फुल्का निकिता? जोर सां चओ। 3 फुल्का। माता उनखे 3 फुल्का ॾिना। 3 फुल्का जीअं ई निकिता त वीचार करण लॻो, चई हाणे 3 फुल्का आहिनि, संत ऐं मां 2 ॼणा आहियूं, हाणे कीअं डिवाइड कयां भाई? संतन खे त वधीक ॾियणो पवंदो, यानी मूंखे घणा मिलंदा और संतन खे 2। हाणे मन में वीचार आयो, सॼी महिनत मां कयां, झोला मां खणा संतन जा, ए पाखरूं आखरूं सभु मां खणा, ऐं फुल्का 2 संत खाइनि। चओ हरि राम। अरे यार इहो त ठीकु न आहे। ख़बर तो छा कई? चालाक माण्हू हुयो तव्हांजे सूरत जो, हिकिड़ो फुल्को पहिरियों ई खाई वियो। सच्ची ये घटना असां पढ़ीसीं संतन जी किताब में। हिकिड़ो फुल्को पहिरियों खाई वियो। हाणे घणा बचा? जोर सां चओ। 2 फुल्का बचा। संत आया, चयो भाई रोटी पाए। जी साईं। भाॼी ॾिनई, हिकु फुल्को रखी, संतन खाधो, हिकिड़ो पाण खाधई। हाणे संत बि घटि थोड़ी हूंदा आहिनि। संतन चयो पुट जेतिरो मूंखे ध्यानु आहे, तुंहिंजी अम्मा दबले में 3 फुल्का ॾिना हुया, 3 खाथिया। चई न बाबा 2 ई निकिता आहिनि। चई न मां ॾिठा हुया भाई, 3 फुल्का हुया, तुंहिंजी अम्मा 3 फुल्का ॾिना हुया, 3 फुल्को काथे आहे? हिते त 2 ई आहिनि, हिकिड़ो मां खाधो, हिकिड़ो तूं खाधो। चई न बाबा मां सच थो ॿुधायां, 2 ई फुल्का निकिता। संतन चयो ठीकु आहे भैया, हे टेढ़ो माण्हू मिलियो आहे, कोई ॻाल्हि न आहे। ठीकु। थोरो अॻिते वधिया, हिकिड़ी नदी पार करणी हुई संतन खे, ऐं कोई नाविक न पियो नज़र अचे। सेवक पुछियो बाबा हाणे कीअं पार थींदासीं? चयो रख मुंहिंजे साईं ते, प्रभुअ ते रख, चिंता न कर, जीअं जीअं मां कयां तीअं तीअं तूं बि कजां। हथ जोड़। हथ जोड़े प्रभुअ खे प्रार्थना कर कि हे मुंहिंजा प्रभु, हे मुंहिंजा सतगुरु, असांखे नदी पार कयो, असां तव्हांजे शरण आहियूं।
सेवक भी यही चयो और संतन नदी ते पेर रखियो और जल ते ईअं हलण लगा जी असां धरती ते हलंदा आहियूं। चओ हरे राम। हाणे उन सेवक जी भी बाह संतन पकड़ी, उनखे भी चयूं तू भी पेर रख, उन भी पेर रखियो त जल ते उहो भी कीअं हलण लॻो जीअं असां धरती ते हलंदा आहियूं। इहो चमत्कार ॾिसियो त चरणनि ते किरी पियो, नदी पार थी वई, बार बार प्रणाम करण लॻो, चई वाह साईं वाह, धन्य आयो तव्हां में त ॾाढी शक्तियूं आहिनि, तव्हां त जादूगर आयो तव्हां असांखे नदी पार कराए छॾी। संतन चयो इहो सभु छॾ, हाणे इहो ॿुधाए जंहिं प्रभुअ तोखे नदी पार कराई, जंहिं भॻवान रक्षा कई, उन भॻवान जी कसम ते ॿुधाए टियों फुल्को काॾे हो? हुन वीचारे मथे खे हथ ॾिनो, चई अरे हिन बाबा जी सुई अञा 3 फुल्के ते ई अटकियल आहे। चई बाबा मूंखे न ख़बर आहे, मां सच थो ॿुधायां, जंहिं प्रभु रक्षा कई उनजी कसम। संतन चयो त भगवान खे बि कूड़ी कसमूं तो, भगवान जी बि कूड़ी कसमूं तो खाए भाई। हल ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। अञा थोड़ो अॻिते वधिया, यात्रा वधी, हिकिड़ी जॻह ते जंगल हुयो, जंगल में भयंकर आग लॻल हुई, रस्तो न पियो नज़र अचे अॻिते कीअं वेंदासीं। संतन चयो चिंता न कर, जंहिं भगवान जल खां बचायो आहे अग्निअ खां बि उहो ई रक्षा कंदो। हल वरी प्रार्थना कर, हथ जोड़े अखियूं बंदि कई, जी प्रभु असां तव्हांजे शरण आहियूं, असांखे हिन आग खां बचायो। संत अॻिते वधिया, आग उन्हनि खे कुझु न कयो, सेवक बि अॻिते पेर वधायो, उनखे बि आग कुझु न कयो, ॿई पार थी विया। वरी चरणनि ते किरियो, चई बाबा कमाल आहे, एॾी शक्तियूं आहिनि तव्हां में, एॾा जादूगर आहियो तव्हां वॾा, सुबुह जो पाणीअ खां बचायो त हिन महिल मंझंदि जो तव्हां आग खां बचायो आहे, धन्य आयो तव्हां संत, हा हा सची कमाई था कयो, तव्हां में ॾाढी शक्तियूं आहिनि। चई सभु चुप कर, हे सभु छॾ, जंहिं भगवान तोखे आग खां बचायो आहे उनजी कसम ते ॿुधाए टियों फुल्को काथे आहे? चओ हरे राम। हथ जोड़ी चई बाबा मूंखे न ख़बर आहे टियों फुल्को काॾे हो, 2 ई फुल्का हुया, हिकु तव्हां खाधो, हिकु मां खाधो। संतन चए सूरत जो माण्हू आहे, मुड़ंदो बि कोन ही, हाँ पर संतन खे बि चङा भला पैतरा हूंदा आहिनि। शाम जो आराम पिया कनि संत हिकिड़े वण जे हेठां वेही करे, सॾ कयूंसि, हेॾे आ पुट। जी बाबा। साम्हूं ॾिस पत्थरनि जा ढेर पिया आहिनि, जी उतां 3 पत्थर खणी आ, तुरंत वियो 3 पत्थर खणी आयो। संतन पंहिंजो अंगोशो जेको पातल हुयो उहो लाथऊं, उनजे अंदरि उहे 3 पत्थर ॿधियऊं ऐं चयूं ॿुधाए हिन में छा आहे? चई बाबा हाणे त ॾिनामांव पत्थर आहिनि 3। चई हाणे ॾिस हिकिड़ो ॿियो जादू तोखे ॾेखारियूं? ॾेखारियो। चई हाणे प्रभुअ खे प्रार्थना कर कि भगवान इहे 3 जेके पत्थर आहिनि न हीरा बणाए छॾे। चई बाबा ईअं थोड़ी थींदो, चयो तूं कर त सही। उन भी प्रार्थना कई, संतन जे चवण ते संतन भी प्रार्थना कई कि प्रभु कृपा कयो हे 3 पत्थर छा बणजी वञनि? हीरा बणजी वञनि, कीमती हीरा। जीअं अंगोशो हटायो त उहे 3 हीरा निकता, 3 हीरा निकता। सेवक ॾिसी हैरान, एड़ा हीरा कीमती असां ॾिठा ई कोन्हनि कॾहिं अखियुनि सां। आयो संतन वटि, चई बाबा एड़ा कीमती हीरा छा कंदव हिन जो? चई पुट हिकिड़ो तूं रख। चई मां रखां? मूंखे ॾींदव? हा हा हिकिड़ो तुंहिंजो। ॿियो संतन खयो, चई हिकिड़ो मुंहिंजो। हिकिड़ो बचियो। हाणे उहो पुछण लॻो सेवक, बाबा हिकु तव्हांजो हिकु मुंहिंजो, हे हिकिड़ो बचियो आहे, हिन जो छा कंदव? चई जंहिं 3 फुल्को खाधो हूंदो हुनखे इहो पाण ई मिली वेंदो। चओ हरे राम। जंहिं भी 3 फुल्को खाधो हूंदो परमात्मा उन ताणी पाण ई पहुचाईंदो, तूं चिंता न कर। चरण पकड़ी संतन जा, चई बाबा तव्हांजी कसम 3 फुल्को मां ई खाधो आहे। ओ जेॾी महिल तव्हां नदीअ में स्नान करण विया हुआ ओॾी महिल उहो 3 फुल्को मां जल्दी खाई वरितो, मूंखे माफ़ कयो, हे हीरो मूंखे ॾियो। संत खिलण लगा, चई भाई सुबुह खां तोखां पुछऊं था, तूं त न पियो चए? चई न बाबा मां ई खाधो, मां चवां थो न मां खाधो, हीरो मूंखे ॾियो। खिलण लगा। संत मन ही मन सोचण लगा केॾो लालची आहे भाई, हाँ केॾी लालच आहे। संतन ख़बर तो छा कयो, 3 हीरा उनखे ॾिना। चयो मुंहिंजो बि तूं खण भाई, मूंखे न खपे। पंहिंजो बि मूंखे था ॾियो? हा हा तूं खण, पर हिकु कमु कर, तूं वापसि वञ। चओ हरि राम। तुंहिंजो कमु थी वियो न, तूं हिन जे लाइ आहे असां सां गॾु? मनी मन चवण लॻो, हा मां त हिन जे लाइ आयो हुअमि, मूंखे खूब धन मिले, कोई अहिड़ो सोन चांदी हीरा मोती मिलनि, मिली विया। संतन चयो हाणे तूं वापसि वञ भाई, तुंहिंजी यात्रा हितां पूरी थी वई। उनखे वापसि मोकिलियऊं। संत पाण अकेले अॻिते वधी विया। हो त ॾाढो ख़ुशि हुयो, अंगोशे में 3 हीरा लपेटे करे घर वियो, नचंदे नचंदे पंहिंजी माउ खे जेॾी महिल मिलियो, माता चयो अरे तूं त 3 ॾींहं चई वियो हुएं भाई, हिकु ई ॾींहं में वापसि हली आया छो? चई अम्मा मुंहिंजो कमु थी वियो, तूं सही चवंदी हुई संतन वटि अनमोल खजानो आहे, लूटे अचजा। ॾिस मां लूटे आयो आहियां। छा लूटे आयो आहियां? अंगोशो हटाई त 3 पत्थर ई निकिता।
चओ हरे राम। उहे टे हीरा पत्थर ही निकता। सॼी ॻाल्हि पंहिंजी मैया खे, पंहिंजी माता खे ॿुधाई। वो माता रोअण लगी, चई ओ हो धिक्कार आ, मूंखे धिक्कार आ। अम्मा ईअं छो थी चए? चई अरे पागल, तोखे एॾनि अनमोल संतन जो संग मिलियो, एॾो कीमती संग। अरे पागल, मां तोखे चवां पई संतन वटि अनमोल खजाना हूंदा त, हीरा मोती हूंदा त, प्रभु जे नाम जा, सत्संग जा, सेवा जा, उहे लूटे अचजां, तूं कूड़े धन जे पोइतों लटकी पए। चओ हरे राम। ओ हो तोखे संतन जो संग भी मिलियो पर तू फ़ाइदो न खयो। हाँ, गंगा जे किनारे ताणी भी वए पर गंगा में टुबी न है। ओहो, ओडी महिल उन बालक के ॾाढो अफ़सोस थियो। चओ हरे राम। त असां भी तई कॾहिं कबार यही गलती कंदा आहियूं। हाँ, संतन खां जेकी शइ असांखे घुरणी खपे, झोली फैलाए करे कि मुंहिंजा साईं मूंखे प्रेम ॾियो, हे मुंहिंजा साईं मूंखे नाम ॾियो, हे मुंहिंजा जय बाबा साहिब तव्हां मूंखे भक्ति ॾियो, तव्हां पंहिंजे चरणनि जी सेवा ॾियो। इहो सभु छॾे करे असां छा घुरंदा आहियूं? धन दुध पुत्र लक्ष्मी घुरींदा आहियूं, है न? संसार जी वस्तु घुरींदा आहियूं, जेके हिकु ॾींहुं उहो ठिकरियूं थी वेंदियूं, पत्थर थी वेंदा। चओ हरे राम। अनमोल हीरा मोती जेके उन्हनि वटि आहिनि, उहो असां कॾहिं घुरूं कोन था भाई। चओ हरे राम। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। उन्हनि खां घुरूं भाई, भक्ति घुरूं। अचो प्रार्थना कयो। ॾाढो सुंदर भाव। हो कर मेहर अची सब ते, हाँ कर मेहर अची सब ते, मुंहिंजा जय बाबा प्यारा। कर मेहर अची सब ते, इह मिंथ मनी दे छल, कामिल करणीय वारा। इह मिंथ मनी दे छल, कामिल करणीय वारा। गायो। कर मेहर अची सब ते, मुंहिंजा जय बाबा प्यारा। हा कर मेहर अची सब ते, मुंहिंजा जय बाबा प्यारा। तू वैरागी जोगी, तुझो जोग निरालो आ। तू वैरागी जोगी, तुझो जोग निरालो आ। उथंदे ऐं विहंदे बस, तोखे राम जो नालो आ। उथंदे विहंदे बस, तोखे राम जो नालो आ। मां भी ओटवती तुंहिंजी, दरवेश मुंहिंजा प्यारा। मां भी ओटवती तुंहिंजी, दरवेश दुलारा। ओ कर मेहर अची सब ते, मुंहिंजा जय बाबा प्यारा। गायो। कर मेहर अची सब ते, मुंहिंजा जय बाबा प्यारा।
चवे दास चुन्नी तो दर के आशु पुजाए व्या चवे दास चुन्नी तो दर के आशु पुजाए व्या होया भाग फिटल जिन जा से भाग्य बनाए व्या होया भाग फिटल जिन जा से भाग बनाए व्या आई संगत तुझे दर संगत जा शोभारा आई संगत तुझे दर संगत जा शोभारा हाँ कर मेहर अची सबते मुझा जय बाबा प्यारा कर मेहर अची सबते मुझा जय बाबा प्यारा आहा कर मेहर अची सबते मुझा जय बाबा प्यारा हाँ कर मेहर अची सबते मुझा जय बाबा प्यारा। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। जय बाबा साहेब की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। यही प्रार्थना हो जे भाई कि हे मुंजा सतगुरु हे मुंजा प्रभु सभिनीनि ते कृपा कयो सभिनीनि खे भक्ति मिले सेवा मिले तव्हांजे चरणनि सां प्रेम मिले। चओ हरे राम हा न। बाक़ी छा असां संसार जी असां गुरुअ जे दर ते अची करे बि चालाकी कंदा आहियूं भाई। हाँ कुछ कुछ जगहियूं अहिड़ी हूंदियूं आहिनि जाते चतुराई चालाकी न कजे हा न। जाते जेको असां सच आहे उहो ॿुधाए छॾिजे भाई वधीक चालाकी न कजे। डॉक्टर सां कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजे वकील सां कॾहिं लिकाइजे न। वकील साहब वेठा आहिनि हा चओ हरे राम हा न। डॉक्टर सां कुछ न लिकाइजे वकील सां कुछ न लिखाइजे ऐं सतगुरनि सां बि कुछ न लिखाइजे। उन्हनि जे साम्हूं बि कोई चालाकी न कजे चतुराई न कजे भाई। वो अगर चतुराई कंदासीं चालाकी कंदासीं त पंहिंजो पाण खे ई महांगी पवंदी। उन्हनि जे दर ते त केवल झुकी करे निवड़त सां वञिजे। चओ हरि राम प्रेम सां। ख़बर अथव गुरुनि जे साम्हूं जेको जेतिरो झुकंदो आहे न संसार में हुनजो कद मथे थींदो आहे। असां छा कंदा आहियूं असां केवल तन सां झुकण ॼाणो। संत आया तन सां झुकी वेंदासीं गुरुदेव आया तन सां झुकी वेंदासीं। अरे चवनि था तन खां पहिरियों पंहिंजो मन उन्हनि जे चरणनि में झुकायो। तन जरूरी ना है एतिरो झुकाइण मन झुकाइण जरूरी आहे। चओ हरि राम मन झुकायो उन्हनि जे साम्हूं। कॾहिं कोई चतुराई न कोई चालाकी न। हिकिड़ो असांजो दोस्त हुयो मंगलू राम। चओ हरि राम छा नालो भाई मंगलू राम। वो सिंधी दिमाग उम्र में वॾो हुयो काको असांजो। हिकु बार वञे पियो हीअं सूरत जे रामनगर में घुमे पियो त ॾिठईं त हिकिड़ो डॉक्टर जो क्लिनिक हुयो। डॉक्टर ॿाहिरि लिखाए रखियो हुयो भाई हर मर्ज़ जी दवा तव्हांखे मिलंदी। कोई कहिड़ी भी तकलीफ़ हुजे हर मर्ज़ जी दवा मिलंदी। फीस केवल 300 रुपया। घणा 300 रुपया। जे अगर इलाज न थियो दवा न लगी तव्हां ठीक न थियो त बदले में 1000 रुपयो खणी वञो। हाणे मंगलू राम पढ़ियो चई हिन डॉक्टर खे ॿुधाइणो पवंदो चङी तरह। मंगलू राम काको वयो डॉक्टर साहब। डॉक्टर चयो हा ॿुधायो साईं। चई मूंखे हिकिड़ी तकलीफ़ आहे। नालो लिखींसि पर्ची कटींसि 300 रुपया वरितईंसि। कहिड़ी तकलीफ़ आहे साईं ॿुधायो। चई मूंखे स्वाद नथो अचे कुछ भी खावां तो टेस्ट स्वाद नथो अचे। डॉक्टर चयो चिंता न कयो वेहो वेहो। चई तव्हां वटि दवा आहे। चई आहे। कंपाउंडर के आवाज ॾिनी कंपाउंडर जाओ 420 नंबर वाली दवाई लेकर आओ। नंबर भी अहिड़ा 420। कंपाउंडर तुरंत रुक पाए वयो। कंपाउंडर खणी आयो। चई आ कर भाई हिकिड़ो थोड़ो सो विधई ढक्कण में वो दवा और सिधो मंगलू राम काके जे मुख में डॉक्टर विधई तो मंगलू राम खे उल्टी अचण लगी। चई डॉक्टर साहब हितां दवा जी जगह ते घासलेट था पीआरियो मूंखे। चई मतलब स्वाद भी अचे तो। हाँ हाँ बराबर घासलेट आ पर स्वाद अचे तो न। हल भैया हल 300 लगी है लालच में।
हाँ सिंधी दिमाग उनके मजो ही ना अची ची मुंहिंजा जबरदस्ती 300 रुपया लगी आ अगले हफ्ते वरी पहुंची वियो रामनगर चओ हरे राम वरी वियो उन डॉक्टर वटि डॉक्टर ॾिठो चई अरे डॉक्टर साहब ए मंगलू राम तू वरी आयो आहे चई हा डॉक्टर साहब छा थियो चई हिकिड़ी ॾाढी बीमारी थी वई आहे चई बी पर्ची कटाए पहिरियों 300 रुपया ॾे घणा लगी आ पहिरियों घणा लगी आ हाणे घणा लगा घणा थी विया हलो गणित मजबूत आहे तव्हांजी बढ़िया 600 रुपया लगी विया हाँ बुधायो हाणे डॉक्टर तो पूछे बुधाए काका केड़ी तकलीफ थई चई डॉक्टर साहब मुंहिंजी याददाश्त कमजोर थी वई आहे मुंहिंजी याददाश्त ॾाढी कमजोर थी वई आहे सब ॻाल्हियूं भुलिजी तो वञा कल रात केड़ी भाॼी खाधी आहे याद ही कोन थी अचे कुछ भी याद नथो अचे सब भुलिजी तो वञा जल्दी जल्दी अच्छा भुलिजी तो वञे तव्हां वटि दवा आहे चई आहे वरी कंपाउंडर खे आवाज ॾिनी कंपाउंडर 420 वाली दवाई लेकर आओ मंगलू राम काके चयो डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां झोला छा पायो छा छो कि तव्हां वटि हिकिड़ी दवा आहे या पिछले हफ़्ते भी आयो हुउमि चयोमांव भई स्वाद नथो अचे त चयो 420 नंबर वारी हाणे आयो आहियां वरी त वरी 420 चई यानी पिछले हफ़्ते जो भी तोखे याद आहे याददाश्त बराबर अथई हल काका हल लालच में घणा लगी आ 600 पर वो तव्हांजे रामनगर जो हुयो सूरत जो हुयो तो हार कीअं मने भाई वीचारो हारजण तो सिखियो ही न हुयो 3 हफ़्ते वरी पहुची वियो चओ हरे राम 3 हफ़्तो वरी पहुतो डॉक्टर वटि पहुतो डॉक्टर ॾिठो चई अरे काका तू वरी आयो आहे चई डॉक्टर साहब ॾाढी वॾी तकलीफ़ थी वई डॉक्टर वरी पर्ची कटी वरी 300 वता घणा थी विया 900 लगी आ वीचारे जा डॉक्टर चयो हाणे ॿुधाए काका छा तकलीफ़ आहे हाणे उन जबरदस्त एक्टिंग कई चए तो डॉक्टर साहब मूंखे अखियुनि सां कुछ नज़र नथो अचे तव्हां वेठा आहियो न वेठा आहियो बीठा आहियो कुछ समझ में ही नथो अचे कुछ बराबर नज़र नथो अचे तव्हां वटि कोई दवा आहे डॉक्टर चयो यार हिन जी दवा त असां वटि कोन्हे हे काको खटे वठ काका हिन जी दवा त असां वटि कोन्हे त हाणे मंगलू राम ॾाढो ख़ुशि थियो चई पोइ डॉक्टर साहब हिकु कमु कयो 1000 रुपया ॾियो ॿाहिरि जेको बोर्ड में लिखायो अथव चयो हा हा भाई काका तूं 1000 रुपया खटे वई अॼु तूं चिंता न कर तोखे 1000 ॾियूं था कॾहिं गीदे मां 100 जा 2 नोट चीस खण 500 जा 2 नोट चओ हरे राम मंगलू राम जीअं ई वो नोट पकड़िया चई डॉक्टर साहब चरियो ॿियो कंहिंखे ठाहिजो हे त 100 जा 2 नोट आहिनि चई इहे बि वापसि करे हाणे नज़र अचई थो बराबर चओ हरे राम उन ॾींहं खां पोइ असां ॿुधियो आहे उहो काको कॾहिं रामनगर में नज़र न आयो आहे हाणे कंहिं डॉक्टर वटि न वेंदुमि त कुछ जॻहियूं अहिड़ी हूंदियूं आहिनि भाई जाते लालच न कजे जाते चतुराई न कजे उहो तव गुरुअ जो दर है ना असली डॉक्टर तो उहे आहिनि मेरा वैद गुरु गोविंदा उन्हनि जे साम्हूं बि कॾहिं चतुराई सां न वञिजे चालाकीअ सां न वञिजे प्रेम में वञिजे निवड़त में वञिजे झुकी करे वञिजे चओ हरे राम अना चऊं सरल भाषा में त ख़ाली थी करे वञिजे गुरुअ जे दर ते ख़ाली थी वञो भाई भरण जो मौक़ो गुरुअ खे ॾियो चओ राम पहिरियों ई अगरि असां ठही ठुकी करे वेंदासीं सेठियूं ठही वेंदासीं त पोइ छा ठाहींदो हाँ ख़ाली थी वञो पोइ ॾिसो केॾी कृपा आहे चओ राम राम हरे कृष्ण एड़ो प्रेम हुजे प्रेम एड़ो कयो भाई ॾिसो प्रेम इहो न आहे कि असां चऊं कि असां हिन गुरुअ जा सेवक आहियूं इनखे प्रेम न चइबो आहे ध्यान ॾिजो भाई सभई सूरत वारा प्रेम इनखे न चइबो आहे कि असां वञी करे ॿुधायूं कि मां हिन गुरुअ जो सेवक आहियां मुंहिंजा गुरु हे न अरे तव्हां एतिरो प्रेम कयो कि वो सतगुरु चवनि कि हे मुंहिंजो सेवक आहे चओ हरे राम उहे स्वीकार कनि उहे मोहर लगाइन कि हा हे मुंहिंजो प्यारो आहे हे हिन दर जो सेवक आहे अहिड़ो प्रेम कजे भाई चओ जय श्री कृष्ण एड़ी सेवा कजे हिकिड़ो भजन असां ॾाढो सुंदर गाईंदा आहियूं ई माइनर कहिड़ो लाभ आहे संतनि जी सेवा करण सां ॾिसो भाई हितां जा बि सुख मिलंदा अथव ऐं उतां जा बि सुख मिलंदा आहिनि संतन जी सेवा महान सेवा
संतन जी सेवा महान सेवा, हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। संतन जी सेवा महान सेवा, संतन जी सेवा गायो। महान सेवा, संतन जी सेवा महान सेवा, संतन जी सेवा महान सेवा। हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख दई। सेवा करण सा शक्ति मिले थी, सेवा करण सा भक्ति मिले थी, सेवा करण सा शक्ति मिले थी, सेवा करण सा भक्ति मिले थी। सेवादारी जो शान अन्यारो, सेवादारी जो शान अन्यारो। प्यारा सेवादारी जो शान अन्यारो, सेवादारी जो शान अन्यारो। हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी गायो। सुख दई होते भी सुख ओ दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। संतन जी सेवा महान सेवा, संतन जी सेवा महान सेवा। जय बाबा जी सेवा महान सेवा, जय बाबा जी सेवा महान सेवा। हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख दई। राम जो नालो सुखन जो सागर, जपण साहीरा मोती मिलन था। राम जो नालो सुखन जो सागर, जपन साहीरा मोती मिलन था। जब तू भी अंजुम ही प्यारो नालो, भी अंजुम ही प्यारो नालो। ओ जब तू भी अंजुम ही प्यारो नालो, जब तू भी अंजुम ही प्यारो नालो। हिते भी सुख तई हुते भी सुख तई, हिते भी सुख दई होते भी सुख दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख ओ दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख दई। संतन जी सेवा महान सेवा, संतन जी सेवा महान सेवा। वाह संतन जी सेवा महान सेवा, संतन जी सेवा महान सेवा। हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख ओ दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख हाँ दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख दई। प्यारा हिते भी सुख तई हुते भी सुख तई। हिते भी सुख दई होते भी सुख दई। बोलो सतगुरुदेव भगवान भगवान की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय सच्चिदानंद। तव्हांखे आनंद अचे थो भाई? हाँ पक तंग त न थी विया आहियो? हाँ हेॾे हिन पार्टी खे आनंद अचे थो? हाँ चओ जय श्री कृष्ण। हाँ तव्हां सां गॾु असांखे बि खूब आनंद थो अचे भाई, है न? तव्हां हेॾे प्रेम सां भाव सां श्रवण करे रहिया आहियो, असांखे बि खूब आनंद थो अचे। ऐं तव्हां जेको ध्यान सां ॿुधो था न, कल्ह बि तव्हांखे चयोसीं कि हर जॻह अहिड़ी संगत असांखे न मिलंदी आहे ॿुधण वारी ध्यान सां। तव्हां अगरि ध्यान सां ॿुधो था त इहे सभु कृपा अथव जय बाबा साहिब जन जी, है न? उन्हनि हिते कृपा कई आहे, अहिड़ो पवित्र स्थान बणायो आहे जिते तव्हां वेही करे भक्ति करे रहिया आहियो। चओ जय श्री कृष्ण।
जोर सां चओ भाई थोड़ो, ॿई हथ मथे करे चओ राधे 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 राधे। तो कोई थोड़ी भी सेवा करे, थोड़ी भी भक्ति करे तो सतगुरु उन्हनि जा अनंत फल ॾींदा आहिनि, अनंत लाभ ॾींदा आहिनि भाई। इहो तव्हां पाण महसूस कयो हूंदो, जेके हिन दर जा सेवादारी आहिनि उन्हनि इहो महसूस कयो हूंदो भाई, जॾहिं खां असां सेवा संभाली आहे, जॾहिं खां असां सेवा कयूं था या उहे प्रभु सेवा कराइनि था, तॾहिं खां असांजा कई कम ईअं ई रास था थियनि। चओ हरि राम। न थियण वारा कम बि थी था वञनि, एड़ी मेहर थींदी आहे। सेवा ॾाढी सुंदर शइ अथव भाई। असां भक्तमाल जी कथा कंदा आहियूं, भक्तमाल जी कथा में लिखियल अथव कि संतन पुछियो कि भगवान के सभिनीनि खां सुंदर ॻाल्हि कहिड़ी लॻंदी आहे, भगवान सभिनीनि खां जल्दी कीअं राज़ी थींदा आहिनि। ये तव्हां कंहिंसां पंहिंजे मन जी ॻाल्हि नथा ॿुधायूं, जेकी लिखियल आहे उहो था ॿुधायूं। कंहिं संतन पुछियो कि भगवान सभिनीनि खां जल्दी कीअं राज़ी थींदा आहिनि, कहिड़ो उपाय आहे भगवान खे सभिनीनि खां जल्दी राज़ी करण जो। तॾहिं उन्हनि में उपाय ॿुधायो वियो कि भाई अगरि प्रभुअ खे राज़ी करणो अथव त उन खां पहिरियों संतनि खे राज़ी कयो। संतनि जी कोई सेवा करे तो भगवान राज़ी थी वेंदा। चओ हरि राम। कोई संत सेवा में लगी वने, भक्त सेवा में लगी वने तो प्रभु राज़ी थी वेंदा। चओ हरि राम। हरे कृष्ण। कोई उन्हनि जा वचन खणी वठे भाई, बस भगवान राज़ी थी वेंदा। हिकिड़ी तव्हांखे सुंदर असां घटना ॿुधायूं भाई, है न, ॾाढी सुंदर, ध्यान सां ॿुधजो। चओ हरि राम। आवाज बराबर अचे थी पोइ हिते आख़िरी? हाँ, चओ जय श्री कृष्ण। ॾिसो नाम नथा चवायो तव्हां भगवान जो, तव्हांखे बार बार चवणो थो पए। चओ जय श्री कृष्ण, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, राधे 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 राधे। हाँ, इहो नाम ही त अथव भाई। सॼे भक्ति जो सार इहो ई अथव। हर संत महात्मा जी जीवन जो सार इहो नाम ही अथव। सॼो जीवन संत भक्ति कराए वेंदा आहिनि, चवंदा आहिनि राम चओ राम चओ राम चओ। सोचो, यानी एॾी शक्ति आहे हिन नाम में। ऐं उहो नाम तव्हांखे चवायूं था त तव्हां चवायो कोन था। चओ हरे राम। हाँ, हाणे थोड़ो भउ लॻो अथव। अञा जोर सां चओ भाई हरे राम। हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। माण्हू चवंदा आहिनि नाम में क्या रखा है ना, भगवान जे नाम में छा रखियल आहे? अरे सब कुछ भगवान जे नाम में ही रखियल आहे। ये संत महात्मा जेके आहिनि, ये नाम जे बल ते ॾिसो कहिड़ा चमत्कार ॾेखारनि था। माण्हू चवंदा आहिनि नाम में क्या रखा है। हाँ, इंसान जे नाम में कुछ न रखियल आहे। साईं हिकु बार असांजे मंगलू राम जे घर न कुछ लुटेरा हली आया। मंगलू राम तो सुञाणे हो न भाई, हाँ, सूरत वारो। तो उनजे घर कुछ लुटेरा हली आया। हाणे वो वीचारो पंहिंजी बुढ़ड़ी अम्मा सां गॾु रहंदो। मंगलू राम हिते ई रामनगर जे आस पास रहंदो। कुछ लुटेरा आया रात जो, उन्हनि बंदूक ॾेखारी, ॿई कापजी विया वीचारा मां पुट। घबराहट थी भई लुटेरा आया आहिनि घर में। लुटेरनि बंदूक ॾेखारी सिधो मंगलू राम जे माता खे हिते रखी ऐं चयो ॿुधाए अम्मा तुंहिंजो नालो छा आहे? नालो ॿुधाए। वो बेचारी माता बुढ़ड़ी वो थर थर कांपण लगी। चई भैया 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 मुंहिंजो नालो सुशीला आहे। छा नालो आहे? कोई वेठी त ना आहे अम्मा सुशीला? वेठी भी हुजे त ठीकु आहे भाई, पर हाणे हुनजो नालो ई सुशीला हुयो त छा कयूं? चयो अब्बा मुंहिंजो नालो छा आहे? सुशीला। हुन जे बंदूक रखी न डाकू लुटेरे, वो बंदूक हुन हेठि करे छॾी। चई मां तोखे न मारींदुमि। छो? चई छो जो मुंहिंजी मां जो नालो बि सुशीला आहे, तू बची वई, तोखे न मारींदुमि। मंगली बाई सुशीला देवी चवण लगी धन्यवाद प्रभु, धन्यवाद, सुठो आहे मुंहिंजो नालो सुशीला ई रखियो आहे त अॼु मां बची वियमि, धन्यवाद करण लगी। हाणे बंदूक आई हुनजे पुट ते, मंगलू राम ते। ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? मंगलू राम सोचण लॻो हे बुढ़ड़ी मुंहिंजी अम्मा त बची वई, मां कीअं बचा? हाँ, ज़रूरी थोड़ी आहे हिनजे पीउ जो नालो मंगलू राम निकिरंदो। चई भैया ॿुधो ॿुधो ॿुधो, हाँ ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? चई वैसे त मुंहिंजो नालो मंगलू राम आहे, पर सूरत में प्यार सां मूंखे बि सुशीला ई चवंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे ॿुधायो अहिड़ी चालाकी कंदो त बची सघंदो छा? हाँ, चओ हरे राम। इंसान जे नाम में कुछ न रखियल आहे, पर प्रभु जे नाम में सब कुछ रखियल आहे। भक्तीअ में सब कुछ रखियल आहे। हिकु बार जी ॻाल्हि, ॾाढी सुंदर घटना, ॾाढी प्यारी घटना।
कल असांजा दादा रूपचंद जी उन्हनि इहो ॿुधायो कि उन्हनि बि ये कथा श्रवण कई आहे। तव्हांखे ॿुधायूं था, ध्यान सां ॿुधजो भाई। चओ हरे राम। एक बार जी ॻाल्हि, हिकिड़े जगह ते सत्संग पियो हले। हिकिड़ा संत ॾाढे प्रेम सां, भक्तीअ जो माहौल हुयो। ईअं ई आश्रम जीअं तव्हां वटि आहे, ॾाढो सुंदर स्थान उन्हनि संतनि वटि बणियल हुयो। हुते भक्ति हले पई, जीअं तव्हां वेठा आहियो तीअं उन्हनि जी संगत वेठी मौज करे पई। अचानक सत्संग जे विच में हिकिड़ो चोर अची करे वेठो। चोर पहिरियों दफ़ो सत्संग में आयो, उन अची करे सत्संग ॿुधियो, ध्यान सां ॿुधियो, हिकु हिकु अखर सत्संग जो उन ध्यान सां ॿुधो त उनखे ॾाढो आनंद आयो, ॾाढी मौज आई। अंदर ही अंदर ग्लानी थियण लगी कि अरे मुंहिंजे जीवन जा एॾा साल गुजरी विया, एॾी उम्र थी वई ऐं मां कॾहिं जीवन में सत्संग ते न वयुमि, हिननि संतनि वटि न आयुमि। ओहो, धिक्कार आहे मुंहिंजे जीवन ते। सत्संग ॾाढो ध्यान सां ॿुधी करे आख़िरी में संतनि वटि मिलण आयो, प्रेम सां मुलाक़ात कई। चई बाबा मां हिकिड़ी अर्जी तव्हांजे चरणनि में रखां। हा पुट चओ। चई मां पहिरियों दफ़ो तव्हांजे सत्संग में आयो आहियां, मूंखे ॾाढो आनंद आयो आहे, तव्हां मूंखे पंहिंजो शिष्य बणायो, सेवा में रखो, मां खूब भक्ति कंदुमि, सेवा कंदुमि, तव्हां जेको चवंदव मां कंदुमि। तव्हां मूंखे नाम जो दान ॾींदव? हा हा पुट छो न ॾींदासीं, तूं भक्ति कर, सेवा कर, बढ़िया नेम निभाए सभु। चई बाबा तव्हां जेको चवंदव न मां सभु मञींदुमि, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी न मञी सघंदुमि। चओ हरे राम। तव्हां जेको चवंदव मां सभु कंदुमि, सभु कंदुमि, पर बसि हिकिड़ी मुंहिंजी शर्त अथव। पहिरियों मुंहिंजो परिचय ॿुधो, मां हिकिड़ो चोर आहियां। केरु आहियां? चोर आहियां। तव्हां जेको चवंदव मां सभु तव्हांजा चवण मञींदुमि, पर हिकिड़ो चवण कॾहिं न मञींदुमि। कहिड़ो? मां चोरी न छॾे सघंदुमि, चोरीअ जे बिना मां न रही सघंदुमि। संतनि चयो कमाल आहे भाई, त जोरदार माण्हू मिलियो आहे। पर संत बि ॾाढा पहुतल हुया। संतनि चयो ठीकु आहे प्यारा, असां तोखे वचन था ॾियूं, असां तोखे कॾहिं चोरीअ लाइ मना न कंदासीं, पर असांजा 4 वचन तूं पालन कजां। घणा? 4 वचन। हथ जोड़े चई जी साईं आज्ञा कयो, कहिड़ा वचन पालन करणा आहिनि? पहिरियों वचन, कॾहिं बि कंहिं ग़रीब वटि चोरी न कजां। तोखे चोरी लाइ मना न आहे, पर ग़रीब वटि चोरी न कजां। चई ठीकु आहे साईं, मां ग़रीब वटि चोरी न कंदुमि। चओ हरे राम। हा, ॿियो वचन चओ जय श्री कृष्ण। संतनि चयो प्यारा कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां, कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां। उन वचन ॾिनो, चयो साईं मां वचन थो ॾियां, मां कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदुमि। टियों वचन, कॾहिं कंहिंजो अन्न खाए, नमक अन्न अगरि खाए त उन वटि कॾहिं चोरी न कजां, नमक हरामी न कजां। चओ हरे राम। सम्झो था? टियों वचन चयो साईं वचन थो ॾियां, मां जंहिंजो अन्न खाईंदुमि कॾहिं उन वटि चोरी न कंदुमि। चौथों वचन प्यारा ध्यान सां ॿुधजां, कॾहिं तूं कोई अपराध कयो हुजे ऐं उनजी सजा कॾहिं ॿिए कंहिंखे न मिले, इहो ध्यानु रखजां कि गुनाह तूं कयो आहे ऐं सजा ॿियो कोई भोगे, इहो ग़लति कमु न कजां। चयो साईं मां वचन थो ॾियां, मां इहे 4 वचन पालन कंदुमि। संतनि चयो पोइ ठीकु आहे वे। ओॾी महिल उनखे दीक्षा ॾिनो, गुरु मंत्र ॾिनो। चओ हरे राम। ऐं पंहिंजो बणाए छॾियो संतनि। अरे उनखे मौज अचे, रोज़ गुरु दर ते वञे, सेवा करे। हफ़्तो गुज़रियो, 10 ॾींहं गुज़रिया, खूब आनंद मौज भक्ति करे, सेवा करे। 15 ॾींहं गुज़रिया, घर में राशन पाणी ख़त्म थियो त पोइ छा यादि आई? जोर सां चओ, चोरी यादि आई। तैयारी कई त गुरु जा पहिरियों वचन यादि आयो। पहिरियों वचन कहिड़ो हुयो? जोर सां चओ, ग़रीब वटि चोरी न कजां। चयो संतन मना कयो आहे ग़रीब वटि चोरी न कजां। काॾे वञा काॾे वञा, हलो भैया अॼु राति जो सिधो राजा वटि चोरी कंदासीं। चओ हरे राम। राति जो 2 बजे पंहिंजे घर खां निकितो, सिधो राजा जे घर वञे पियो। जीअं राजा जे घर वञे पियो त द्वारपाल पकड़े वरितो। द्वारपाल बीहारियो, चई बी एॾी राति जो तूं केरु आहे भाई? हाणे संत जो ॿियो वचन यादि आयो कि कूड़ न ॻाल्हाइजां। ॿियो वचन यादि आयो। चयो भैया संतनि खे वचन ॾिनो आहे कूड़ न ॻाल्हाइणो आहे। उहो द्वारपाल पुछे, अरे भैया एॾी राति जो तूं अचे, तूं केरु आहे? उन बि सच ॻाल्हायो, चई मां चोर आहियां। द्वारपाल घबराइजी वियो, चई चोर थोड़ी चवंदो मां चोर आहियां। हा, हे पक कोई राजा जो ख़ासि माण्हू आहे, तॾहिं त राति जो 2 बजे आयो आहे भाई। उहो बि सिधो दर तां तो अंदरि वञे। चई भैया तव्हां नाराज़ छो था थियो? मां त तव्हांखां तव्हांजो परिचय थो पुछां न कि तव्हां केरु आहियो। त वरी चई मां चवें त तो मां चोर आहियां। चई वरी तव्हां नाराज़ थियो भाई, सूरत मां आया आहियो छा? चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण।
हुन वीचारे सच ॻाल्हायो, हुन त चयो न मां चोर आहियां। हुनखे लॻो न हे कोई राजा जो ख़ासि माण्हू आहे, नाराज़ थो थिए। सच ॻाल्हायो त हुन दरवाजा खोले ॾिना, चई अचो साईं अंदरि अचो अंदरि अचो। हो बि वीचारो सोचण लॻो कि कमाल आहे संतनि जे वचननि में भाई। हाँ उहा खिड़कियूं टपे वञणो पवंदो हूंदो, हाणे त सच थो ॿुधायां त दरवाजा था खोले ॾियनि। बढ़िया आहे। अंदरि हली आयो, सभु तिजोरियूं हुन छानबीन करे वरिती, जेको जेको कीमती सामान सभु हिकिड़ी पोटली ठाहे ॿधी करे ऐं ॿाहिरि निकिरण वारो हुयो। अंधेरो, राति जो समय। ग़लती सां हिकिड़े थालीअ ते हुनजो हथु स्पर्श थियो, उहो हथु मुख ते लॻो त कुझु जेको अनाज हुयो, जेको भोजन जो कौर हुयो, उहो अंदरि वियो। चओ हरे राम। तुरंत संत जो टियों वचन यादि आयो, जंहिंजो अन्न खाए हुन वटि चोरी न कजां। चोरी थी चुकी आहे पूरी, सामान सभु हुनजे कंधे ते आहे ऐं एतिरो क़ीमती सामान आहे कि शायदि जीवन में पोइ कॾहिं हुनखे चोरी करण जी ज़रूरत न पवे हा। पर गुरुअ जो टियों वचन यादि आयो कि जंहिं वटि अन्न खाए हुन वटि चोरी न कजां। हाणे छा कयां भाई, छा कयां? छॾे छॾां कि खणी वञां? हिकु पल बि हुन वीचार न कयो, तुरंत उहो पोटली लाहे रखी छॾी ऐं उतां निकिरी आयो ॿाहिरि। सुबुह थी, राजा उथियो। राजा ॾिठो भाई सभु राजमहल में उथल पुथल लॻल पई आहे, लॻे तो राति जो कोई चोर आयो आहे। वरी पोटली ॾिठई त चई चोरी करण आयो आहे, पर चोरी करे न वियो आहे। राजा पंहिंजे सैनिकनि खे मोकिलियो कि वञो नगर में जेके चोर आहिनि सभिनीनि खे पकड़े अचो। सभु पकड़ाइजी विया, हे बची वियो छो जो सत्संग ते वियो ऐं हिनखे हाणे कोई चोर सम्झंदो ई न हुयो। सभु पकड़ाइजी विया। राजा सभिनीनि खां पुछियो ॿुधायो कंहिं चोरी कई आहे, न त मां सभिनीनि खे सजा ॾींदुमि। तो सभु चवण लॻा साईं असां मां कंहिं चोरी न कई आहे। राजा चयो लॻे तो तव्हां हीअं न ॿुधाईंदव। मंत्री खे चई सुभाणे हिननि सभिनीनि खे फांसी ते चाढ़जो। चओ हरे राम। इहा ॻाल्हि उनखे ख़बर पई जेको चोरी करण आयो। त चौथों गुरुअ जो वचन यादि आयो कि तुंहिंजे गुनाह जी सजा ॿिए खे न मिले। पंहिंजे गुरुअ खे प्रणाम करे उतो सिधो राजा वटि वियो। सभु कमकार छॾे सिधो राजा वटि वियो। अची राजा खे प्रणाम करे चवण लॻो, राजा साहब हे जेके बि हिते चोर बीठा आहिनि, इहे सभु निर्दोष अथव। असली चोर मां आहियां। तव्हां हिननि सभिनीनि खे छॾियो, मूंखे पकड़ियो। राजा हैरान, चए तूं चोरी कई आहे? हा महाराज मां चवां थो न मां चोरी कई आहे। हिननि सभिनीनि खे छॾियो। राजा सभिनीनि खे छॾियो, हिनखे पकड़ियो ऐं राजा पुछियो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए भाई, जॾहिं तूं चोरी करण राति जो आए त पोइ चोरी करे छो न वए? तिजोरियूं त तूं सभु खोले वरितियूं, पोटली वापसि छो रखे वए? हल ठीकु आहे वापसि रखे वए, कोई ॻाल्हि न आहे। थी थो सघे तुंहिंजो हृदय परिवर्तन थियो हुजे, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, अॼु जॾहिं हिननि सभिनीनि खे सजा थी मिले त तूं मौत जे खूह में छो आयो आहे? वरी पंहिंजो पाण खे मारण छो आयो आहे? तोखे त ख़बर आहे मां सजा ॾींदुमि त मौत ॾींदुमि। छाजे लाइ वापसि आयो आहे? अखियुनि में आंसू अची विया। चई महाराज मां तव्हांखे छा ॿुधायां, मां पंहिंजे गुरुअ खे 4 वचन ॾिना हुया, पूरा वचन ॿुधाई। चई बसि उहो पालन करण जे लाइ मां आयुमि। कल राति जेॾी महिल मां तव्हां वटि चोरी पियो कयां, पोटली मुंहिंजे हथ में हुई, चाहियां त मां खणी वञा, पर ओॾी महिल मूंखे बसि हिकिड़ो ई वीचार आयो कि अरे मुंहिंजे गुरुअ मूंखे केवल 4 वचन ॾिना आहिनि, अगरि उहे 4 बि मां न पालन करे सघंदुमि त पोइ मां छाजो सेवक आहियां? चओ हरे राम। मां इहो ई वीचार कयो, अगरि मां गुरुअ जा ॾिनल इहे 4 वचन न निभाया त मां हिते बि मुंहुं न ॾेखारे सघंदुमि, हुते बि मुंहुं न ॾेखारे सघंदुमि। बसि इहो वीचार करे मां उहो पोटली तव्हां वटि वापसि रखियो आहियां ऐं मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। तव्हांखे जेकी सजा ॾियणी आहे तव्हां मूंखे सजा ॾियो, पर घटि में घटि मां इहो त चवाए सघंदुमि कि मां पंहिंजे गुरुअ जा 4 वचन पालन कया। मूंखे इन में ई ख़ुशी आहे, भले तव्हां मृत्यु ॾियो, मूंखे कोई गम न आहे। चओ हरे राम। इहो भाव ॾिसी करे राजा पंहिंजे सिंहासन तां उथियो, अची करे हुन चोर खे हुन राजा प्रणाम कयो ऐं ख़बर अथव छा चयो? राजा चयो प्यारा, वचन ॾियण वारा गुरु त मां कई ॾिठा आहिनि, पर वचन पालन करण वारो तूं जहिड़ो शिष्य पहिरों बार ॾिठो आहे। जंहिं पंहिंजे गुरुअ जे वचननि खे एॾो मान ॾिनो कि पंहिंजे जान जी बि फिकर न कई कि राजा वटि थो वञा, राजा मौत ॾींदो सजा। चओ हरे राम। राजा चयो हो तुंहिंजो गुरु कामिल आहे। हा हा, जंहिं तूं जहिड़े माण्हूअ खे एॾो परिवर्तन आणे छॾियो तुंहिंजे अंदरि, प्यारा हो तुंहिंजो गुरु आहे, पर मां चवां थो अॼु खां मुंहिंजो गुरु तूं आहे। चओ हरे राम। हिकिड़े राजा कंहिंखे गुरु बणायो? हिकिड़े चोर खे। हाणे त हुनखे चोर बि न चइजे भाई,
ख़बर अथव उहो जेको चोरी करण आयो तुरंत भॻो पंहिंजे गुरू वटि वियो। ओॾी महिल गुरुदेव वेठा हुया, चरणनि ते वञी किरी पियो, रोअण लॻो। गुरुदेव पुछनि तारे भाई छा थियो? तॾहिं उहो चवण लॻो गुरुजी तव्हां मूंखे 4 वचन ॾिना हुया, हा हा, अॼु मां हृदय सां तव्हांजे चरणनि में हिकिड़ो वादो करण थो चाहियां। कहिड़ो वादो भाई ॿुधाए? उन रोई रोई करे चयो गुरुदेव मां वादो थो कयां कि अॼु खां पोइ मां चोरी कॾहिं न कंदुमि। ऐं जॾहिं नाम वठण आयो त छा पियो चए? तव्हां सभु चइजो मां मञींदुमि पर चोरी न छॾींदुमि। कुछ ही ॾींहं गुज़रिया तो पाण चई वियो कि अॼु खां पोइ मां चोरी न कंदुमि। संत खिलण लॻा, उनखे गले सां लॻाए, चओ हरे राम। एॾो लाभ थींदो आहे केवल हिकु बार सत्संग में कोई ध्यान सां वेह त ॾिसो, कोई वचन पालन करे त चओ जय श्री कृष्ण। एॾो लाभ आहे सत्संग जो। जेतिरी महिमा ॻायूं घटि आहे। गुरुनि जी महिमा, संतनि जी महिमा अगर कोई पंहिंजे जीवन जी पहिरीं श्वास खां वठी करे आख़िरी श्वास ताणी पंहिंजे गुरुनि जी महिमा ॻाए न त श्वास घटि पइजी वेंदी पर महिमा ॾाढी ऊंची आहे। तॾहिं त हे भजन सभु ॻाईंदा आहियूं असां मिली करे भाई। कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, ओ कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया। कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, ओ कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा जय मां हो। कीअं भुलाया। ॾुखे वक़्त में मूंखे तो सवारियो, बुॾल बेड़ो मुंहिंजो तो आतारियो। ॾुखे अरे ॾुखे वक़्त में मूंखे तो सवारियो, बुॾल बेड़ो मुंहिंजो तो आतारियो। छो न तुंहिंजा गुण मां गाया, 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 साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया। अरे कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया, कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां जय कीअं हो। भुलाया। कयो न मोताज मूंखे दाता कंहिंजो, मूं मस्कीन खे आसरो तुंहिंजो। कयो न मोताज मूंखे दाता कंहिंजो, मूं मस्कीन खे आसरो तुंहिंजो। सदा तुंहिंजे आसरे आहियां, सदा तुंहिंजे आसरे गायो आहियां, सदा तुंहिंजे आसरे आहियां, सदा तुंहिंजे आसरे आहियां। कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा कीअं भुलाया, ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया, साईं कुर्बत हिंजा मां कीअं भुलाया। जेको मिलियो आ साईं तोखो मिलियो आ,
मूं गुनेगार खे रंगे छॾियो आ जेको मिलियो आ साईं तोखां मिलियो आ मूं गुनेगार खे रंगे छॾियो आ जेको मिलियो आ मूंखे तोखां मिलियो आ मूं गुनेगार खे रंगे छॾियो आ जेको मिलियो आ साईं तोखां मिलियो आ मूं गुनेगार खे रंगे छॾियो आ ओ लायक तुंहिंजे मात न आहियां लायक तुंहिंजे मात न आहियां ओ लायक तुंहिंजे मात न आहियां लायक तुंहिंजे मात न आहियां गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया अरे कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया गायो ओ कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया कहिड़ा गाए कहिड़ा मां गाया गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां कीअं भुलाया साईं गुरबत तुंहिंजा मां प्रेम सां हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हा असां पंहिंजो यार चूंडे खयो आ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हा असां पंहिंजो यार चूंडे खयो आ लखन में दिलदार चूंडे खयो आ लखन में दिलदार चूंडे खयो आ ओ प्यारो जय बाबा चूंडे खयो आ जय बाबा चूंडे खयो आ हाँ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हाँ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ अरे मुंहिंजे दिल जो बादशाह आ हाँ मुंहिंजे दिल जो बादशाह आ अरे मुंहिंजे दिल जो बादशाह आ हाँ मुंहिंजे दिल जो बादशाह आ अरे लखन में दिलदार चूंडे खयो आ लखन में दिलदार चूंडे खयो आ ओ प्यारो जय बाबा चूंडे खयो आ प्यारो जय बाबा चूंडे खयो आ हाँ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हाँ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ ओ मात वारी वन्या हाँ बल्ले हारी वन्या ओ लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या मात वारी वन्या लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या लखे वारी चो रख त मुंहिंजे साईं ते पाणी पूरी कंदो ओ रख त जय बाबा ते पाणी पूरी कंदो वारी वन्या हाँ बल्ले हारी वन्या ओ लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या मात वारी वन्या करोड़े वारी वन्या लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या ओ दिल सतगुरु पई करे दिल सतगुरु पई करे दिल बाबल पई करे दिल बाबल पई करे ओ बाबा त्रिलोक दास मन में वसे बाबा त्रिलोक दास मन में वसे आहा दिलड़ी मुंहिंजी व्याखसे दिलड़ी मुंहिंजी व्याखसे ओ दिल सतगुरु पई करे दिल सतगुरु पई करे हाँ दिल जय बाबा पई करे दिल जय बाबा पई करे मत वारी वन्या बल्ले हारी वन्या ओ लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या मत वारी वन्या करोड़े वारी वन्या लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या निवड़त न्याजी सब सारा जी निवड़त न्याजी सब सारा जी बोलिन मिठड़ी बोली बोलिन मिठड़ी बोली अहड़े प्यारे संत सचे खे अहड़े प्यारे संत सचे खे गॾजी ॾियूं सब लोली गॾजी ॾियूं सब लोली हाँ गॾजी ॾियूं सब लोली गॾजी
क्यों सब लोली। हो जिए साईं जिए 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 साईं जिए बाबा त्रिलोकदास जिए। जिए साईं जिए बाबा त्रिलोकदास जिए। हो जिए साईं जिए असांजो जय बाबा जिए। जिए साईं जिए बाबा त्रिलोकदास जिए। ओ सब जो प्यारो सब खां न्यारो जुग जुग साईं जिए। सब खां प्यारो सब खां न्यारो जुग जुग साईं जिए। आ सब खां प्यारो सब खां न्यारो जुग जुग साईं जिए। सब खां प्यारो सब खां न्यारो जुग जुग साईं जिए। मात वारी वन्या बल्ले हारी वन्या ओ लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या। मात वारी वन्या बल्ले हारी वन्या ओ लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या। जय हो कारुण्य सेवा। गायो हाँ जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा वावा। जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा। जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा। जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा। जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा। जिए हल्लाए तिए वावा। जिए हल्लाए तिए वावा वावा। आहा छोकया परवाह सतगुरु वेठो आ। पाण भरींदो भंडार जय बाबा वेठो आ। छोकया परवाह सतगुरु वेठो आ। पाण भरींदो भंडार बाबो वेठो आ। छोकया परवाह सतगुरु वेठो आ। पाण भरींदो भंडार जय बाबा वेठो आ। छोकया परवाह सतगुरु वेठो आ। पाण भरींदो भंडार बाबो वेठो आ। फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत। फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत। ओ फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत। फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत। फकीर राजी अल्लाह राजी। फकीर राजी अल्लाह राजी। फकीर राजी अल्लाह राजी। फकीर राजी अल्लाह राजी। जंहिंखे साईं सां आहे प्यार आ खुशहाल उहो हथ। आ उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। जेके साईं कयो माला माल। जेके साईं कयो माला माल। ओ जेको रहे सदा खुशहाल। जेको रहे सदा खुशहाल। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। हथ मथे करे। आहा उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। उहो हथ मथे करे। हे लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। आयो लाल सभई ताड़ियों वॼाए चो झूलेलाल। बांसुरी वारे प्रभु कन्हैया की जय। हाँ चो जय श्री कृष्ण। असांजे दादा जन जी आज्ञा है इच्छा है कि भाई बांसुरी ॿुधायो। हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन असां तव्हांखे ॻाए बि ॿुधायूं था भाई है न। ई मेजर। ओम ओम ओम। सभई मिली करे गाए जो भाई ये भजन तव्हांखे ॿुधियल हूंदो जरूर।
माफ़ी ॾे साईं मुंहिंजा, माफ़ी ॾे साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। बोलो माफ़ी ॾे साईं मुंहिंजा, ओ साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई। मूं गुनहगार जा ऐं बढक साईं माफ़ी ॾे साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। गाओ माफ़ी ॾे साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे, ध्यान रहे। प्यारा जय बाबा तुंहिंजे अज्ञानदास आहे। सेवा सुमिरन भक्ति तुंहिंजो ध्यान रहे, ध्यान रहे। जय बाबा तुंहिंजे अज्ञानदास आहे। जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो, तू मुंहिंजो आ मालिक सब कुछ तो ते रखियो। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई। मूं गुनहगार जा ऐं बढक साईं ओ साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, हो भुलियल या बंदो, भुलियल। रहमत वारा प्यारा साईं रहमत कर, रहमत कर। आसरे तुंहिंजे आहियां मुंहिंजी सौली कर, सौली कर। तोखां सिवा ना हिकिड़े मुंहिंजो कोई आ। सारी संगत जो त हीलो वसीलो तू ही आ। तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई। मूं गुनहगार जा ऐं बढक साईं साईं मुंहिंजा। भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। सभई गायो माफ़ी ॾे साईं मुंहिंजा।
मुझा ओ माफ़ी दे साईं मुझा भुलियल या बंदो 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 भुलियल या बंदो। बोलो सतगुरुदेव भगवान की प्यारे जय बाबा साहिब की आज के आनंद की भक्तों के भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे आयो लाल सबई ताड़ी हो जाए चौ झूली।